मोटरसाइकिल पंचर थी वई, घणी देर थींदी? 15 मिनट। चलो ठहियो, मां तव्हांजी इंतज़ारी में आहियां। केला मां घुरायनि, तव्हां ईंदा वे त पोइ गॾिजी करे खाईंदासीं। 3 हुजो तोणे 4 ॼणा, केला जाम आहिनि। होगा हा मुंहिंजे महिमाननि खे 15 मिंट देर आहे, मां यार हलां थो। ईअं न केला गॾिजी खाऊं, हा महिमान अचनि हा त पोइ मूंखे पंहिंजा केला खवा त मां वञा थो बस। न यार ईअं कीअं, मुंहिंजा ख़ासि महिमान अचणा आहिनि, पोइ गॾिजी करे खाईंदासीं। वे झटि इंतज़ारी कर। न बस मां हलां थो यार। भले गेम हलाए छॾियां, खेॾे हा। न देर थी वेंदी। हाँ हा जीअं तुंहिंजी मर्ज़ी दा। केला कढे आ, हाणे त हिते दर्जन केलनि जो रखियो। यार ईअं वरी कीअं थी सघंदो आहे? घर में कोई ॿियो मौजूद ई कोन्हे। यार ॾिसां काॾे किरी त न पिया केला मुआरा। इहो महिमान जेको रमू आयो वधो हो न, लॻे थो त इन चुराया आहिनि। इंजी काट थो लॻां, ओ इहो वेंदो पियो आहे यार। हाँ इन गंजे के वरी छा थी वियो? मत मेहमान अची विया हुजनिसि, केलनि जे लाइ सॾींदो हुजे, अचण ॾियसि। ओ रमू, हुते मुंहिंजा केला पया गुम थी विया आहिनि, हाणे लभनि कोन था। तूं मुंहिंजे घर आया आहीं, जेको न ॿियो त कोई कोन हो, लॻे थो त तूं खया आहिनि। मोगा इहो छा तरीक़ो आहे? महिमान जी इहा इज़त कबी आहे। मां तोने आयो वेठो, मां त केला खाधमि ई कोन, तूं पाण ई कोन खवायई। तूं अची मुंहिंजा महिमान था पिया आहिनि, पोइ गॾिजी खाईंदासीं। यार बू कूड़ो इल्ज़ाम त न लॻा न मूं ते। इल्ज़ाम न तूं पक चोर आ। मुंहिंजा केला विया काॾे? ज़ाहिरा घर में कोई मौजूद न हुयो त तूं ई चुराया हूंदा। मां कोन चुराई, भले वठ मुंहिंजी तलाशी वठ। हाँ हाँ चलो ठीकु आहे, तो ही तलाशी वठां तो। केला निकता त तुंहिंजी ख़ैर न आहे। चक्कर किचकाड़ी वजे थी। चक्कर किचकाड़ी निभागा वजे थी। तलाशी वठां ई तो। वठ वठ। यार तो वठ भी केला कोन्हनि। अजीब जहिड़ी ॻाल्हि आहे यार। मोगा तूं मते हर बुरो इल्ज़ाम आयो ई। ॾिठई केला निकता मूं वटि, ॿिए फिर तोने केरु ईंदो? अॼु खां पोइ तुंहिंजे उताक ते मां ईंदो बि कोन। धूड़ पई थी। केला वया त केही वार विया, मां महिमाननि खे कहिड़े मुंहुं ॾींदुमि, उन्हनि खे छा खाराईंदुमि? यार मुंहिंजी बेइज्जती आहे रुगो। वाह जो कमु कजे, जीअं चयो मां ऊअं ई कई, टल सां। हाणे ईअं कयूं था, हे वटि तोखे पंहिंजो हिसो ॾियां थो केलनि जो, खाइजांइ ठीकु आहे? घर वञी खाइजांइ, थोरो ऊअं ई कढ लॻो आहे, मूं ते शक थी पियो अथसि। ठीकु आहे, ख़्याल सां कञी, थोरा खाइजांइ, न तबियत ख़राब थी वञे। इहो थोरो वरी मूं ते शक थी पियो आहे, न पकिड़े वठे। ही तूं हलण जी कयां, ऐं किथे वेही करे सुकून सां केला खायां थो लिकी करे। हा केला जंहिं केला खाधा आहिनि न, उहो चोर इन तरफ़ वियो आहे, इन तरफ़ हलियो थो वञा। मां बि मोगे जी मार ख़बर न चार। वाह वाह थी वई, वाह वाह थी वई। मुफ़्त जे माल में ॾाढो मज़ो आहे, वॾी चस ईंदी आहे। केला खायां चित्री। हमरा हथी को आहे, अॼु इनजी ख़ैर न आहे। जेकॾहिं साम्हूं वियुसि न त हे मूंखे ॾिसी करे भॼी वेंदो। मोगो वॾो सखी आहे, कलाक अधु कलाक गुज़री वियो आहे। वञी करे वरी उताक ते वियां थो वञी, महिमाननि जे लाइ समोसा वमोसा बोतल केला बेला वठी ईंदो, वरी खायां थो वञी। हा ईअं करां थो। हराम खोर, सॼा केला मुंहिंजा खाई वए। अञा वरी तणे पियो त वरी ॿी शइ वञी थो खायां। तोखे पंहिंजे घर में हिकु कदम कॾहिं बि न रखण ॾींदुमि। मूंखे पंहिंजा केला ॾे। हाणे केला मां काथे ॾियां? केला खाई वियो आहियां सॼा। माफ़ करे, माफ़ी तुंहिंजे लाइ कोन्हे। टकरां विड़ूं। हाँ ये पो किचकारी न मचाया ना, मां तो ॾाढो थी वञा यहाँ। हाणे तोखे ॿुधाईंदो आहियां केरु हीणो आहे, केरु ॾाढो आहे, कीअं थींदी आहे भाऊ मोगे जी मार, ख़बर न चार। बाबा